औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फ़िल क़त्ल अल हुर्रु बिल हुर्रि वल अब्दु बिल अब्दि वल उन्सा बिल उन्सा फ़मन उफ़िय लहू मिन अख़ीहि शैउन फ़त्तिबाउन बिल मअरूफ़ व अदाउन इलैहि बिइहसान ज़ालिक तख़फ़ीफ़ुम मिन रब्बिकुम व रहमह फ़मन इअ्तदा बअद ज़ालिक फ़लहू अज़ाबुन अलीम वलकुम फ़िल क़िसासि हयातुन या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तकून कुतिबा अलैकुम इज़ा हज़र अहदकुमुल मौतु इन तरक खैरनिल वसिय्यतु लिल वालिदैनि वल अक़रबीन बिल मअरूफ़ हक़्क़न अलल मुत्तक़ीन फ़मन बद्दलहु बअदमा समिअहु फ़इन्नमा इस्मुहु अलल्लज़ीन युबद्दिलूनहु इन्नल्लाह समीउन अलीम फ़मन ख़ाफ़ मिन मूसिन जनफ़न औ इस्मन फ़अस्लह बैनहुम फ़ला इस्म अलैहि इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला हिन कायनात खे पैदा करण फरमायो आहे। इन कायनात जे अंदर रब करीम मखलूक़ात खे पैदा कियो आहे। उन मखलूक़ात में तव्हां असां भी आहियूं, यानी इंसान ज़ात भी आहे। हिन दुनिया खे पैदा कयो आहे अल्लाह तबारक व तआला, ऐं ही दुनिया रहंदी क़यामत जे ॾींहं ताईं। अल्लाह रब्बुल आलमीन ई ॼाणे थो पियो त क़यामत कॾहिं थींदी। तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक मां इहो इल्मु अता थियो आहे त जेसीं ताईं क़यामत क़ाइमु न थींदी एसी ताईं दुनिया बाक़ी रहंदी ऐं इंसान भी रहंदा। त इंसाननि खे दुनिया जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन क़ाइदा ऐं क़ानून अता कया आहिनि। जॾहिं इंसान दुनिया जी ज़िंदगीअ में अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो त इंसान दुनिया में भी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो, त मरण खां पोइ भी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो। त हिन दुनिया जी बका एसी ताईं आहे जेसी ताईं इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कंदो रहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे ॾसिल क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो रहंदो, हिन दुनिया जी बका भी हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेसी ताईं दुनिया में अल्लाह अल्लाह करण वारा इंसान ज़िंदा हूंदा एसी ताईं दुनिया जी बका हूंदी। जंहिं ॾींहुं इहे इंसान ख़त्म थी वेंदा जेके अल्लाह जो ज़िक्र न कंदा, अल्लाह जी इबादत न कंदा, अल्लाह जे ॾसिल क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारींदा, बस शैतानी चंबे जे अंदरि मनपसंद जेका उन्हनि जी दिलि चवे उन जे मथां अमल कंदा, शरीयत जी का भी परवाह न कंदा। जॾहिं दुनिया जे अंदरि अहिड़ा इंसान अची वेंदा, हिकिड़ो भी इंसान अल्लाह अल्लाह करण वारो न हूंदो, त अल्लाह ताला हिन दुनिया खे ख़त्म करे छॾींदो। तंहिंजे करे तव्हां असांजी बका, तव्हां असांजी सालमियत इन्ही में आहे त दुनिया में भी इंसान सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे, आख़िरत में मरण खां पोइ भी इंसान सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे,
त तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजे थो त तव्हां असां अल्लाह जे ॾसियल क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो इहो बि क़ाइदो ऐं क़ानून ॾिनो आहे तव्हां त दुनिया इंसाफ़ ते रहे, दुनिया में कंहिं ग़रीब खे बि इंसाफ़ मिली सघे, अमीर खे बि इंसाफ़ मिली सघे, कंहिं फ़क़ीर फ़ुक़रा खे बि, पीर फ़क़ीर खे बि इंसाफ़ मिले। त रब साईं फरमायो आहे हिकिड़ो हुकुम त इहो ई आहे जेको क़तल जो हुकुम आहे। याने क़तल जेको आहे, इंसान हिकिड़ो ॿिए खे क़तल थो करे पियो, नाहक़न क़तल करे थो पियो। त उन्ही जे लाइ अल्लाह तबारक व ताला तव्हां ऐं असांखे हिकिड़ो क़ाइदो ऐं क़ानून अता कयो आहे। उनखां पहिरियां त हीअ ॻाल्हि इंसान तव्हां असां सम्झूं त अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे, या अय्युहल लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुल क़िसासु फिल क़त्ला। उन्हनि माण्हुनि खे अल्लाह तबारक व ताला मुख़ातब आहे जेके इंसान क़तल करनि था, कंहिं इंसान जो क़तल करनि था, कंहिं मुस्लमान जो। फरमायूं त आहे ईमान वारो। इन मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी पई त जेको इंसान एॾो वॾो जुर्म करे थो पियो जो हिकिड़ो ॿिए खे क़तल करे थो नाहक़न, पर पोइ बि इहो इंसान ईमान खां नथो निकिरे पियो। छोकी ईमान जेको नालो आहे उहो तस्दीक क़ल्बी जो नालो आहे। याने इंसान दिलि सां यकीन करे अल्लाह जी वहदानियत जो ऐं पंहिंजी दिलि सां इन ॻाल्हि जो यकीन करे त अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातमुन नबी करे मोकिलियो आहे। दिलि सां इन ॻाल्हि जो यकीन करे ऐं ज़ुबान सां इन ॻाल्हि जो इक़रार करे। हाणे इंसान जॾहिं हिकिड़ो ॿिए खे क़तल करे थो पियो त तस्दीक त उनजी बाक़ी आहे। तस्दीक उनजी बाक़ी हुजण जे करे उहो इंसान इन जुर्म जे करे जो हिकिड़ो इंसान ॿिए खे नाहक़ क़तल करे थो त ईमान खां नथो निकिरे पियो। गुनाह वॾो आहे, कबीरो गुनाह आहे, क़तल कबीरो गुनाह आहे, तबे इंसान ईमान खां नथो निकिरे पियो। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे अंदरि फरमायो, या अय्युहल लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुल क़िसासु फिल क़त्ला। ईमान वारनि खे मुख़ातब थी करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हांजे मथां मां क़तल करण में क़िसास खे फ़र्ज़ कयो आहे। त क़तल जेको हूंदो आहे उहो ॿ क़िस्म आहे, हिकु अमदन, ॿियो क़तल जेको आहे उहो ख़तान। अमदन क़तल चइबो आहे इंसान हिकिड़ो ॿिए इंसान खे अहिड़े औज़ार सां मारे, अहिड़े औज़ार सां उनखे क़तल करे जंहिंसां अमदन इंसान खे क़तल कयो वेंदो आहे। जीअं अॼुकल्ह बंदूक आहे, राइफल आहे, किलाशन आहे, अहिड़े औज़ार सां जेकॾहिं इंसान हिकिड़ो ॿिए इंसान खे क़तल करे थो, या जीअं तव्हां असांजे माशरे में कुहाड़ी आहे, हिकु वॾो छुरो आहे, अहिड़ो हणी करे जेकॾहिं इंसान खे क़तल करे थो, चूंकि अहिड़े औज़ारनि सां इंसान खे अमदन क़तल कयो वेंदो आहे। जेकॾहिं अहिड़े औज़ारनि सां क़तल कयो अथई हिकिड़े इंसान ॿिए इंसान खे त उन क़ातिल खे जेको आहे सो क़िसासन क़तल कयो वेंदो इस्लामी क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़। क़तल केरु करे इहो मसइलो आहे त क़तल जेको आहे क़ातिल खे तव्हां असांखे इहो आम इंसान खे शरई अख़्तियार न आहे, बल्कि इस्लामी कोर्ट में मक़तूल जा वारिस वञी करे फ़रियाद कंदा। फ़रियाद करण खां बाद में इस्लामी कोर्ट 3 ॾींहंनि जे अंदरि उनजो फ़ैसिलो कंदी त क़ातिल खे इस्लामी कोर्ट जे अंदरि क़तल कयो वेंदो। बाक़ी आम इंसान खे इहो हक़ न आहे त तव्हां उथी करे क़तल कयो, छो त आम इंसान याने मक़तूल जा वारिस जेकॾहिं उथी करे क़ातिल खे क़तल कंदा त अञा फितनो वधी वेंदो। तंहिंजे करे मक़तूल जे वारिसनि खे अल्लाह तबारक व ताला इहो अख़्तियार ॾिनो आहे त तव्हां इस्लामी कोर्ट में वञो। अॼुकल्ह जेके तव्हां असांजा कोर्टूं लॻियूं पियूं आहिनि, इहे त अजीब कोर्टूं आहिनि। इन्हनि जी त ॻाल्हि सम्झ खां ई मथे आहे त भई हिकिड़ो इंसान आहे 10 क़तल करे थो अचे पियो, 10 क़तल करण खां बाद में बि उनजी हाज़िरी हले थी पई। उहो जेको आहे सो मक़तूल जा वारिस कोर्टनि जा चकर काटींदा था वतन पिया त हिकिड़ी हाज़िरी खां बाद में ॿी हाज़िरी, 3 हाज़िरी, वरी जेको आहे सो उनखां 10 जेकॾहिं माण्हू मरी था वञनि पिया, कोई क़ातिल 10 माण्हू क़तल करे थो त बि उन ग़रीब खे वञी करे वकील करणो थो पए पियो। पहिरियां त वॾी रक़म उनखां वकील था वसूल करनि, पोइ वरी जज साहिबु उनखां वसूल थो करे पियो। जज रक़म वसूल करण खां बाद में बि तारीख़ जे मथां तारीख़ ॾिए थो, यानी मक़तूल जा वारिस ग़रीब जेके आहिनि उहे दर बदर ऐं घुमंदा था वतन पिया बग़ैर इंसाफ़ जे। ऐं शरई क़ाइदे क़ानून जे मुताबिक़ इन वकील करण जी बि का ज़रूरत कान्हे का। डायरेक्ट मक़तूल जा वारिस वञी करे जज सां इस्लामी कोर्ट जे अंदरि उहा ॻाल्हि कंदा त
त इस्लामी कोर्ट जेका आहे 3 ॾींहंनि जे अंदरि फ़ैसिलो ॾेई करे क़ातिल खे क़तल करे छॾींदी। पहिरियों त इहो आहे किसास। जेकॾहिं उन जा वारिस किसास माफ़ था करनि पिया, ॿी सूरत जेका आहे उहा दियत जी आहे। बहरहाल हीअ जेका आहे क़तल अमन जी सूरत आहे। क़तल ॿियो हूंदो आहे ख़ता। क़तल ख़ता चइबो आहे अहिड़े औज़ार सां इंसान खे मारियो वञे जंहिंसां अमदन इंसान खे न मारियो वेंदो आहे। जीअं अॼुकल्ह जेको आहे सो हादसात थियनि था पिया, के ट्रक सां, के बस सां, के मोटरसाइकिल लॻी थी वञे पई, इंसान मरी थो पए पियो, या अहिड़ो को धकु आहे जेको अमदन इंसान उन सां न मरंदो आहे पर हिन जे धक सां मरी पियो आहे। इहा क़तल जेका आहे सो ख़ता आहे। क़तल ख़ता जे अंदरि किसास न हूंदो आहे। क़तल ख़ता जे अंदरि जेका आहे उहा सिर्फ़ु दियत हूंदी आहे। त क़तल अमन जे अंदरि जेकॾहिं वारिस मक़तूल जा क़ातिल खे माफ़ करनि था पिया त पोइ क़तल जेकॾहिं माफ़ करनि था त पोइ दियत आहे। ऐं क़तल ख़ता में बि जेका आहे किसास न आहे, दियत आहे। बाक़ी सुवाल एतिरो आहे त उहा दियत आहे केतिरी। शरीयत मुहम्मदी जे मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में, सहाबाए किराम जे दौर में इहा दियत जेका हुई उहा 100 ऊँट हुई। 100 ऊँट मक़तूल जा वारिस क़ातिल जा वारिस मक़तूल जे वारिसनि जे हवाले कंदा। 100 ऊँट करनि या 100 ऊँट जी जेका आहे सो उहा रक़म अदा करनि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत जे ऐलान खां अॻु में कुझु कबीला हुआ, 2 कबीला हुआ जेके पाण में विढ़ंदा, ताक़तवर कबीला हुआ। जेकॾहिं हिकिड़े माण्हू जेको कबीले जो आज़ादु माण्हू मरी पियो वञे त ताक़तवर कबीलो उथी करे वरी उन जा 2 या 3 खून पियो करे अचे, या जेकॾहिं हिकिड़े पासे नो ग़ुलाम मरे पियो त ताक़तवर कबीलो उथी करे उनजे आज़ाद खे क़तल पियो करे। औरत जेकॾहिं जुर्म करे पई त औरत जे क़तल जे एवज़े में हू वरी 2-2, 3-3 औरतूं या 2-2, 3-3 मर्द क़तल करे पिया अचनि। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांखे इहो क़ाइदो कानून ॾिनो, फरमाए त ईअं न, इंसाफ़ जे तक़ाज़नि जे मुताबिक़ अल हुर्रु बिल हुर्र, आज़ाद खे आज़ाद जे मुक़ाबले में, बाने खे बाने जे मुक़ाबले में, औरत खे औरत जे मुक़ाबले में क़तल कयो वेंदो। ऐं इहा ॿी सूरत आहे त पहिरीं त किसास आहे, ॿी सूरत आहे त दियत। पर रब साईं फरमाए थो फमन उफ़िया लहू मिन अख़ीहि शयुन, पर जेकॾहिं को बि मुस्लमान भाउ पंहिंजे मुस्लमान ॿिए भाउ खे इहो माफ़ थो करे पियो, यानी किसास जेको आहे सो माफ़ थो करे पियो ऐं दियत वठे थो पियो, पोइ मक़तूल जे वारिसनि जे मथां लाज़िम आहे, रब साईं फरमाए थो फत्तिबाउम बिल मारूफ़, नेकी जी ताबेदारी करे। यानी उनखां उन रक़म जे तलब जे अंदरि सख़्ती न करे, बल्कि आराम ऐं इत्मिनान ऐं सुकून ऐं नरमी सां उनखां इहा रक़म वसूल करे। वादाउन इलैहि बेहसान, क़ातिल जे वारिसनि जे मथां बि लाज़िम अची बणिजे थो त जॾहिं किसास माफ़ थी वियो आहे या उनखे जेका तव्हां दियत ॾियो था पिया उनजे अंदरि टाल मटोल न कयो, बल्कि वादाउन इलैहि बेहसान, आसान इत्मिनान सां जेको आहे सो उनखे रक़म अदा करनि बग़ैर टाल मटोल जे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो इहा जेका मां फ़ैसिलो फर्म कयो आहे, यानी किसास माफ़ थिए त दियत, रब साईं फरमाए थो इहा मूं रब जे तरफ़ खां तव्हांजे मथां रहमत आहे, रहमत ऐं शफ़क़त आहे। हाणे जेकॾहिं को बि इंसानु तजावुज़ो करे थो पियो, यानी घुरण जे अंदरि सख़्ती करे थो पियो, या जेको आहे सो माफ़ करण खां बाद में वरी जेको आहे सो उथी करे क़ातिल या क़ातिल जे वारिसनि मां कंहिंखे बि क़तल करे थो अचे पियो, रब साईं फरमाए थो इहो तजावुज़ो आहे। इहो जेकॾहिं को बि इंसानु तजावुज़ो करे थो पियो माफ़ करण खां बाद में वरी क़तल करे थो पियो, या दियत ई माफ़ करे छॾी अथई, माफ़ करण खां बाद में वरी उथी करे जेकॾहिं चए थो त मूंखे जेको आहे सो इहा शइ वापसि कयो, रब साईं फरमाए थो इहो त तजावुज़ो आहे। फलहु अज़ाबुन अलीम, अहिड़े इंसाननि जे लाइ रब साईं फरमाए थो मां दर्दनाक अज़ाब मुक़ररु कयो आहे। तंहिंजे करे हिन आयात मां तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसानु सोचे, बिलख़ुसूस उहे हज़रात सोचनि जेके फ़ैसिलो करनि था पिया, यानी काज़ी हज़रात जे मथां लाज़िम आहिनि त उहे सोचनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काज़ी बि 3 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा त उहे काज़ी आहिनि, 2 काज़ी जहन्नम में, हिकिड़ो काज़ी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में वेंदो। 2 काज़ी जेके जहन्नम में वेंदा, फरमायो त हिकिड़ो त उनखे फ़ैसिलो जो इल्मु बि आहे, फ़ैसिले जे इल्म जे हुजण जे बावजूदि उहो शरई फ़ैसिलो नथो करे पियो, बल्कि कंहिं बि धुर खे राज़ी करण जे करे ख़ुशामती फ़ैसिलो ऐं बग़ैर इल्म जे फ़ैसिलो थो करे पियो। इल्मु हुजण जे बावजूदि बग़ैर इल्म जे फ़ैसिलो करे थो पियो, पंहिंजे इल्म खे छुपाए थो पियो। रब साईं फरमायो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो इंसान बि जहन्नम में वेंदो, इहो काज़ी बि जहन्नम में वेंदो। ॿियो काज़ी जेको आहे उन ग़रीब खे का फ़ैसिले जी ख़बर ई कान्हे का, शरीयत जे अहकामनि जी का ख़बर ई कान्हे का, बसि जेको आयो जीअं वणेसि थो पियो ईअं फ़ैसिलो करे जो छॾे थो पियो। फरमायो त इहो बि बग़ैर इल्म जे जेकॾहिं फ़ैसिलो करे थो पियो त यकीनन जहन्नम में दाख़िल थींदो। 3 काज़ी जे लाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे इल्मु आहे फ़ैसिले जो ऐं शरई फ़ैसिलो करे थो पियो, पंहिंजे इल्म जे मुताबिक़ शरई फ़ैसिले जी
शरई फ़ैसिलो करे थो पियो त इहो इंसानु जन्नत में वेंदो, इहो काज़ी जन्नती आहे। तंहिंजे करे काज़ी साहबान जेके आहिनि उन्हनि खे बि सोचणु घुरिजे, हीअ त दुनिया जी जेका ज़िंदगी आहे, जेके पैसा वठनि था पिया, पैसा वठी करे मनपसंदि फ़ैसिला ॾियनि था या कंहिं ख़ुशामत में फ़ैसिलो ॾियनि था पिया, त यकीनन इहे पैसा इन्हनि खां ख़तमु थी वेंदा। मौत खां बाद में जेकॾहिं इंसान खे को कमु अचण वारी शइ आहे न, त उहा अदल ऐं इंसाफ़ जे मुताबिक़ फ़ैसिला जेके कंदो उहो इंसान खे मरण खां पोइ कमु ईंदा। त रब साईं फरमायो वलकुम फिल क़िसास हयात, क़िसास में मां रब जेका आहे हयाती रखी आहे। हाणे ज़ाहिर जे अंदरि हिकिड़ो कातिल जेको आहे उनखे क़तल कयो थो वञे पियो, क़िसास जे अंदरि उनखे क़तल कयो थो वञे, त रब साईं फरमाए थो पियो त मां क़िसास जे अंदरि जेका आहे उहा हयाती रखी आहे, पर या उलिल अलबाब, अक़लमंद इंसान ई सम्झी सघे थो पियो। त तव्हां असांजे माशरे में ॾिसूं था पिया, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उथी करे कंहिं ॿिए मुस्लमान खे क़तल थो करे अचे पियो, मक़तूल जा वारिस उथी करे उन धुर कातिल जा वरी ॿ टे टे खून था करे अचनि पिया, हिकिड़े जी जॻह ते ॿिए खे था क़तल करे अचनि, कातिल घुमंदा था वतनि पिया। उन कातिल जा वारिस जेके बग़ैर क़सूर जे, जंहिंखे जुर्म ई न आहे, उन्हनि खे ख़बर ई न आहे त इनखे छो क़तल कयो आहे, उन्ही खे अची करे क़तल कयो थो वञे पियो। रब साईं फरमाए थो या उलिल वलकुम फिल क़िसास हयाती या उलिल अलबाब, अक़लमंद इंसान इन ॻाल्हि खे सोचे त हीउ जेको अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ाइदो ऐं क़ानून आहे, इन्ही जे अंदरि इंसानियत जी बका आहे, इंसानियत जो फ़ाइदो आहे। लालकुम तत्तकून, तव्हां तरफ़ सां फरमाए थो इंसान मूं रब जो ख़ौफ़ करे परहेज़गार थी पवे। हिकिड़ो हुकुम त इन आयात जे अंदरि जेका मूं जे साम्हूं तिलावत कई आहे इहो आहे त इंसान शरई क़ाइदे क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। काज़ी साहिबान जेके आहिनि उन्हनि जे मथां लाज़िम आहे त शरई फ़ैसिले करण जी कोशिशि करनि। ॿियो हुकुम जेको आहे उहो मनसूख़ थी चुको आहे, उहो इहो हुयो त मुस्लमान जॾहिं मरे थो, मुस्लमान ते मरण जो जॾहिं वक़्तु अचे थो पियो त उनखे वसियत करण जो शरीयत हक़ ॾिनो आहे, त उहो वसियत करे सघे थो पियो पंहिंजे पीउ जे लाइ, पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि जे लाइ, जंहिंजे लाइ उनखे वणे उहो वसियत करे वञे। पर अॻिते हली करे ईंदो दर्स जे अंदरि इंशाअल्लाह त अल्लाह तबारक व तआला वारिसनि जा हक़ मुक़ररु कया आहिनि। पीउ जो वरसे में हक़ मुक़ररु कयो अथई, घरवारी जो वरसे में हक़ मुक़ररु कयो आहे अल्लाह ताला, माउ जो उनजो हक़ मुक़ररु कयो आहे। इन हक़ मुक़ररु करण खां बाद में पंहिंजे वारसनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला वसियत जे हुकुम खे मनसूख़ करे छॾियो आहे। त हाणे कोई बि अहिड़े माण्हू जे लाइ वसियत नथो करे सघे जेको उनजो शरई वारिस बणिजे थो पियो, शरई वारिस बणिजे थो, शरीयत उनखे पंहिंजो हिसो ॾिनो आहे मुक़ररु। हाणे कंहिं बि इंसान खे इहो हक़ न आहे त पंहिंजे वारिस जे लाइ का ख़ासि वसियत करे वञे। रब साईं फरमाए थो पियो फ़मम बदलहू बाद मां समिया, हाणे जेकॾहिं को बि इंसान वसियत करे थो पियो, वसियत जेका आहे उनजी पूरी कई वेंदी, पर उहा माना जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मुक़दस जे अंदरि हिसा मुक़ररु कया आहिनि उन्हनि जे लाइ न, उन्हनि खां सवाइ जेकॾहिं ॿिए कंहिंजे लाइ वसियत करे थो पियो त शरीयत जे मुताबिक़ उन वसियत खे पूरो कयो वेंदो। फ़मम बदलहू बाद मां समियाहू फ़इन्नमा इस्मुहु अलल लज़ीन युबद्दिलून, पोइ उन्हनि खे इहो हक़ न आहे वारसनि खे त उनजी वसियत खे तब्दील कनि। मसलन कोई इंसान आहे मरण जे टाइम ते वसियत करे थो वञे त मुंहिंजी मिल्कियत मां एतिरी शइ जेका सो इन मस्जिद जे अंदरि अता कजो, मुंहिंजी मिल्कियत मां एतिरी मिल्कियत जेको आहे कंहिं मदरसे खे ॾिजो, या जेको आहे सो कंहिं यतीम खे ॾिजो, या कंहिं बेवा जे लाइ वसियत करे थो वञे, या यतीम खाने जे लाइ वसियत करे थो वञे पियो, त तव्हां असां वारसनि जे मथां लाज़िम आहे त उन वसियत खे पूरो करिन जहिड़े नमूने सां उहो वसियत करे वियो आहे। कुझु इंसान ईअं कंदा आहिनि त भई ठीकु आहे मदरसे जे लाइ वसियत करे विया त हाणे मदरसे वारनि खे ज़रूरत न आहे, असां मस्जिद में ॾेई था छॾियूं पिया, या मस्जिद जे लाइ जेको आहे सो वसियत करे हाणे मस्जिद खे कहिड़ी ज़रूरत आहे, तंहिंजे करे असां कंहिं यतीम खे ॾेई था छॾियूं या कंहिं बेवा खे ॾेई था छॾियूं। ईअं करण सां रब साईं फरमाए थो न कयो, बल्कि इहो त ज़ुल्म आहे। इन ज़ुल्म कयो था पिया उनजी वसियत जे अंदरि तब्दीली करे। ऐं वसियत जेकॾहिं करे थो वञे पियो पोइ ॾिसबो त शरीयत मुताबिक़ उहा वसियत जेका आहे केतिरे माल जी वसियत करे थो वञे पियो। जेकॾहिं 3 हिसे खां वधीक पंहिंजी मिल्कियत में वसियत करे थो वञे पियो उनजी वसियत खे पूरो न कयो वेंदो, बल्कि 3 हिसे ताईं या 3 हिसे खां घटि जी वसियत करे थो पियो त उनजी वसियत खे उनजी मिल्कियत मां पूरो कयो वेंदो। रब साईं फरमाए थो फ़मन ख़ाफ़ मिन मूसिन जनफ़न औ इस्मन, जेकॾहिं तव्हां ॾिसो था मरंदड़ माण्हू अहिड़ी वसियत करे वियो आहे जेका शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, जेकॾहिं शरीयत जे ख़िलाफ़ु वसियत करे वियो आहे त रब साईं फरमाए थो तव्हां ॾिसो था तो ज़ुल्म करे वियो आहे, पोइ तव्हांजे मथां लाज़िम आहे त तव्हां अहिड़ी वसियत खे पूरो न कयो। जीअं आम माण्हू त भई मुंहिंजे मरण खां बाद में जेको आहे सो गाननि जी महफ़िल कराइजो, नाच गाना कराइजो, या जेको आहे सो अहिड़ो को गुनाह जी वसियत करे थो वञे पियो मरण खां बाद में। अॼुकल्ह त माशरे जे अंदरि ईअं बि आहे त भई माण्हू मरे थो, मरण जे वक़्त में जेको आहे सो उनजे जनाज़े सां अचनि था, दोल धमाका नाच गाना हलंदा था हलनि पिया,
त बाबा वसियत करे विया, असां उनजी वसियत खे पूरो था कयूं पिया। इहा वसियत जेका आहे शरीयत जे ख़िलाफ़ु आहे। शरीयत जे ख़िलाफ़ु जेका वसियत हुजे उनखे वारसनि जे मथां लाज़िम आहे त हर हाल में ख़तमु करे छॾनि। रब साईं फरमाए थो अहिड़ी वसियत जेका ज़ुल्म ते मबनी आहे, फ़ासिला बैनहुम फला इस्म अलैह, तव्हां उनजो इस्लाह कयो, तव्हांजे मथां कंहिं बि क़िस्म जो कोई गुनाह कान्हे का। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे जेकी मूं आयात तिलावत कयूं। हिकु त क़ाज़ी साहिबान जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे ख़ासि जेको क़ाइदो ऐं क़ानून शरई ॾिनो आहे उनजे मथां अमल कनि। ॿियो वसियत जो जेको रब साईं हुकुम फरमायो आहे त अहिड़ा वारिस जंहिंजा शरई हक़ मुक़रर आहिनि उन्हनि जे लाइ वसियत नथो करे सघे पियो। बाक़ी जंहिंजे लाइ शरई हक़ मुक़रर न आहिनि उन जे लाइ जेकॾहिं को मुस्लमान मरण जे वक़्त में वसियत करे थो पियो त उहा वसियत उनखे करण जो हक़ आहे, पर 3 हिसे मिल्कियत जे अंदरि 3 हिसे खां वधीक वसियत नथो करे सघे। जेकॾहिं करे बि वियो आहे त उन वसियत खे ख़तमु करणु वारसनि जो हक़ आहे। रब साईं फरमाए थो इन अल्लाह गफ़ूर रहीम। इंसान जे मथां लाज़िम आहे जेकॾहिं कमियूं कोताहियूं थी बि वञनि थियूं, क़ाज़ी साहब बि आख़िर इंसान आहिनि या आम इंसान जेको आहे उहो इंसान आहे, उन्हनि खां जेकॾहिं कुझु कमियूं कोताहियूं थी बि वियूं आहिनि त इंसान जे मथां लाज़िम आहे तौबा इस्तिग़फ़ार करे। यकीनन अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फ़रमाईंदो।